लोक विरसा मेलो मुनाक़िद कयो वियो आहे, जंहिंमें सिंध समेत चइनी सूबनि जी सक़ाफ़त खे उजागर कयो पियो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इस्लामाबाद खां धरती टीवी जो रिपोर्टर सदाम हुसैन। सक़ाफ़त जा रंग धरतीअ सां गॾु असीं मौजूदु आहियूं वफ़ाक़ी दारुल हुकूमत इस्लामाबाद लोक विरसा में, जिथे पंजनि सूबनि समेत जेको आहे आज़ाद कश्मीर जा जेके रंग आहिनि उहे हिक ई प्लेटफॉर्म ते गॾु आहिनि। अॼु सिंध हुजे, पंजाब हुजे, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान जा जेके सक़ाफ़त जा रंग आहिनि उहे अॼु लोक विरसा मेले में सभु गॾु आहिनि। हिते आयल फैमिली सां गुफ़्तगू कंदासीं त उहे सभिनी सक़ाफ़तनि जा रंग हिकिड़े ई हंधि ॾिसी करे छा महसूसु करे रहिया आहिनि ऐं उहे कहिड़ा वीचार रखनि। अले अले मुंहिंजा मारवाड़ा, मुंहिंजा जोगियाड़ा, मुंहिंजा सामियाड़ा, मारुड़ा मिठड़ा मुंहिंजा। अॼु जेको आहे असांजे लोक विरसा सिंध पवेलियन में जेको आहे कल्चर डे जेको आहे उनजी नाइट आहे अॼु, ऐं तमामु घणी रश तव्हां ॾिसो पिया, लही मज़ो अचे पियो। काफ़ी असांजा फ़नकार सिंध मां हिते पहुची चुका आहिनि। सोना माण्हू ॿिया बि हज़ार ही सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार ही सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू। सही मां इवेंट जे बारे में इहो चवंदुसि, हिते असांखे काफ़ी माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह मज़ो पियो अचे हिते परफॉर्म कंदे, ऐं हितां जा माण्हू जेके आहिनि ॾाढा रिस्पेक्टेबल आहिनि, ऐं जीअं सिंधी धरती जीअं लतीफ़, ऐं अल्हम्दुलिल्लाह हिते काफ़ी प्यार करण वारा माण्हू आहिनि, असांजे फन सां मोहबत करण वारा माण्हू आहिनि, ऐं असांजी सिंधी सक़ाफ़त आई प्राउड ऑफ हिम सिंध सक़ाफ़त, ऐं ॾाढो हिते ख़ुशगवार माहौल असां काफ़ी इंजॉय कयूं पिया, मज़ो पियो अचे अल्हम्दुलिल्लाह। हिते असां सभिनी सूबनि जी कल्चर बि असां ॾिसूं पिया, ऐं असां पंहिंजो बि कल्चर प्रमोट करण आया आहियूं, सिंध जो जेको कल्चर आहे, ऐं असां जेको हिते जेके बि सिंध जी सक़ाफ़त वारी शयूं आहिनि उहे खणी आया आहियूं, त जीअं माण्हू हिते अचनि। ऐं मुंहिंजी सभिनी खां इहा ई गुज़ारिश आहे त सभु हिते अचो ऐं मेले में ख़रीदारी करनि, त जीअं जेका बि ग़रीब माण्हू आया आहिनि या जेके बि हिते सेल करण आया आहिनि उन्हनि जी सभिनी जी जेको आहे सुठी सेल थिए ऐं उन्हनि जी बि रोज़ी रोटी ठहे। ज़ाहिर है पाकिस्तान के सारे सूबों से लोग आते हैं, एक दूसरे से मिलते हैं, एक दूसरे के हुनर देखते तो खुशी होती है। लोग आते हैं, हमारा काम देखते हैं यहाँ पे। हर साल हम यहाँ पर आते हैं और हम कहते हैं कि ऐसे एग्जीबिशन होने चाहिए जो एक तो सारे सूबे इकट्ठे हो जाते हैं, अमन का गहवारा बन जाते हैं बिल्कुल, और सबको आर्टिज़न को बहुत सपोर्ट मिल जाती है, जो हाथ से काम करते हैं घरों में उनके लिए बहुत अच्छा हो जाता है। हुकूमत को चाहिए ऐसे एग्जीबिशन करते रहें ताकि मुल्क में अच्छे हालात भी ऐसे नज़र आए सबको, और हमारा मुल्क ऐसे ही अपनी सकाफत को जिंदा रहे। अच्छा लग रहा है। कहाँ घूमी हो? मैंने अपनी चीज यहाँ पर ही घूमी। हम लोग बलूचिस्तान क्वेटा से, बलूचिस्तान से जिला पशीन पश्तो वतन हम लोग का रक्स का नाम है पश्तो वतन जी, जबरदस्त, बहुत अच्छा। मैं गिलगित बल्तिस्तान से आई हूँ, बहुत अच्छा लग रहा है, यहाँ पे लोग आ रहे हैं। माशाल्लाह इवेंट ॾाढो सुठो आहे, इहे मौक़ा थियणु खपनि, ऐं अॼुकल्ह जी सक़ाफ़त जी हूअं बि हर हिक खे ज़रूरत आहे, सुञाणप आहे पंहिंजे कल्चर जी, हिन में जेकी बि आहे उनजी ख़बर पइजी थी वञे त कहिड़े किथां जो आहे किथां जो। हम लोग सारे सुबह में घूमे हैं। शॉपिंग की है जी। अच्छा, तो सबसे ज़्यादा कौन सा अच्छा लगा? मुझे खैबर पख्तूनख्वा। क्या वजह है? क्योंकि वहाँ मज़ा आता है। मुझे बहुत अच्छा लग रहा है, ये बहुत अच्छा इवेंट है। मैं गिलगित बल्तिस्तान से हूँ और ये बहुत अच्छा इवेंट है, मुझे यहाँ बहुत मज़ा आ रहा है। कुल हिते आयल तव्हां फैमिलीज़ जी गुफ़्तगू ॿुधी, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त अहिड़े क़िस्म जा इवेंट्स थियणु खपनि, ऐं इहो हिकिड़ो तमामु बहितरीनु इनिशिएटिव आहे जो सभिनि सूबनि जी जेका सक़ाफ़त आहे उहा हिकिड़े हंधि गॾु आहे, ऐं हिक ॿिए जी सक़ाफ़त बाबति बि जेको आहे सो मालूमात हासिलु थिए थी। कैमरामैन उसामा सूमरो सां गॾु सदाम हुसैन, धरती टीवी, इस्लामाबाद।